नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे बाडा खां ख़बर ॾींदा हलूं त आल सिंध ट्रांसपोर्ट एसोसिएशन जे सॾ ते बाडा, नसीराबाद, रांधण रूट जे ट्रांसपोरेटन मीर सरफराज ज़हरी, खुदा नूर ज़हरी, हाजी अब्दुल अज़ीज़ चांडियो, दोदो कुंभार, मोहम्मद सलीम ज़हरी ऐं मोहसिन ज़हरी जी अॻवानी में ताज़ो हुकूमत सिंध पारां ट्रांसपोर्ट गाॾियुनि मां CNG सिलेंडर हटाइण वारे फ़ैसिले ख़िलाफ़ बाडा प्रेस क्लब अॻियां सख़्त एहतिजाज मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते ट्रांसपोर्टरनि पंहिंजी गाॾियूं बीहारे बाडा, लाड़काणो, नसीराबाद रोड ब्लॉक करे छॾियो, जंहिं जे नतीजे में समूरो ट्रैफिक मुअतल थी वियो। मुज़ाहिरो कंदड़ ट्रांसपोर्ट हुकूमत सिंध जे ऐलान फ़ैसिले ऐं ट्रांसपोर्ट जे सूबाई वज़ीर सैयद अवैस शाह ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे रहिया। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवान जो चवणु हो त हुकूमत सिंध पारां गाॾियुनि में CNG जे सिलेंडर हटाइण वारे फ़ैसिलो इंतिहाई नामुनासिब आहे, छो त असां ट्रांसपोर्टरनि इन खां अॻु डीज़ल महांगो थी वञण जे नतीजे में पंहिंजी डीज़ल गाॾियुनि जूं इंजण कढराए भुॻड़नि जे मुठ ते वेकिरो करे 5-5 लख ख़र्च करे गाॾियुनि में गैस किट फिट कराई ऐं सिलेंडर लॻाराइनि, ऐं हाणे वरी हुकूमत चवे थी त इहे सिलेंडर बि हटाया वञनि। हिन चयो त हिकु तरफ़ डीज़ल ऐं पेट्रोल महांगो, ॿिए तरफ़ किरायनि जी वाज़ सबबु ट्रांसपोर्ट ऐं मुसाफ़िर परेशान आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़